अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एंट्री टेस्ट जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे, यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी जेका एडमिशन जी लास्ट डेट आहे उहा 16 अक्टूबर आहे ऐं यूनिवर्सिटी ऑफ सिंध हिन वारे 2 मरहलनि में एंट्री टेस्ट वठंदी। पहिरें मरहले जी इंफॉर्मेशन ॾिनी वई आहे त पहिरें मरहले में कहिड़ा कहिड़ा डिस्ट्रिक्ट्स जेके आहिनि उहे ॻाल्हि कया वेंदा एंट्री टेस्ट जे लाइ। त ही जेका 22 अक्टूबर ते एंट्री टेस्ट रखियल आहे उन में लिस्ट जारी कई वई आहे, जंहिंमें 16 ज़िला जेके आहिनि जंहिंजा कैंडिडेट्स पहिरीं एंट्री टेस्ट मीन्स 22 अक्टूबर वारी एंट्री टेस्ट में अपीयर थींदा। उहे ज़िला आहिनि दादू, घोटकी, जैकबाबाद, कराची, कश्मीर, खैरपुर, लाड़काना, नौशहरो फिरोज, कंबर, शहदादकोट, सांगर, शहीद बेनज़ीराबाद, शिकारपुर, सिजावल, सक्कर, थरपारकर ऐं ठट्टा। ये ज़िला जेके आहिनि इन्हनि में जिन भी कैंडिडेट्स अप्लाई कयो आहे इन्हनि मां उहे 22 अक्टूबर वारी टेस्ट में अपीयर थींदा। टोटल जेके मजमूई तौर ते 9200 कैंडिडेट अपीयर थींदा, जंहिंमां 1700 गर्ल्स कैंडिडेट्स हूंदियूं ऐं 7500 बॉयज़ कैंडिडेट्स हूंदा। असां सभिनी अचण वारनि कैंडिडेट्स के बेस्ट ऑफ लक था चऊं। तव्हां पंहिंजी भरपूर तैयारी कयो त जीअं तव्हांजो एंट्री टेस्ट में सुठो स्कोर अचे। मज़ीद इन इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं सिंध यूनिवर्सिटी सां ईंदड़ रिलेटेड हर नई वीडियो अव्हां ताईं जल्द खां जल्द पहुची सघे, त जीअं तव्हांखां का इंफॉर्मेशन मिस न थिए। अल्लाह हाफ़िज़।